अस्सलाम वालेकुम, नमस्ते, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैर लॻो पियो आहे, हेठि लॻा पिया हो। अॼु जेका मूंसां गेस्टड़ी मौजूदु आहे उहा बि माशाल्लाह तमामु प्यारी अदाकार आहे, द वन एंड ओनली ज़रीना कीरियो। अदी ख़ुशि लॻी पई आहे, टेटू लॻी पई आहे? हाँ हाँ, अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु आहियां। मिसाल में तव्हांखे ख़ूबसूरत चयो, उनजो रेट आहे 30 रुपया हिकिड़े लफ़्ज़ चवण जा। अच्छा, चैनल ॾींदो तव्हांखे? तव्हां ॾींदो, तव्हांजी तारीफ़ थी कयां, हिकिड़ो चैनल जी तारीफ़ थी कयां। अच्छा, इहो ॿुधाए ज़रीना, कहिड़े शहर जी आहे? सोणे शहर हैदराबाद। प्रोडक्ट ई उतां जी आहे? उतां जी प्रोडक्ट आहियां। अच्छा, कॾहिं प्यार कई? हाँ, इते हा की ओ तव्हां वारनि जो स्टाइल अयूब खोसे खां मुतासिर थी रखियो आहे। कहिड़ो अदाकार आहे जंहिंसां कमु करणु चाहींदव? शाहरुख। अल्लाह मूंखे तौबा ज़ारी। मां शाहरुख सां फिल्म कहिड़े सितारे खे पंहिंजो कॉम्पिटिटर था सम्झो? असद कुरैशी। ये सीधा छा? कहिड़े सितारे खे मीडिया में न हुजणु खपे? सॉरी तानिया, तानिया अगर तू माइंड करी त पोइ हैदराबाद अची जेको करणो थिए करे थी अचां। ब्रेकिंग न्यूज़ डज़ इहो हूंदी आहे ज़रीना कीरियो। सिर्फ KTN पे।